कोरोना वायरस ज़िंदगी जे हर शोबे खे मुतासिर कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि। शादी हालनि में तक़रीबन ते पाबंदी सबबि डेकोरेशन जो सामान फ़राहम कंदड़ पोरियत पिणु बेरोज़गार थी विया आहिनि। सिंध जी राजधानी कराची जे इलाइक़े मलीर में केटरन ऐं डेकोरेशन एसोसिएशन पारां देगियूं रोडनि ते रखी एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। देगियूं रोडनि ते रखण सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई, जंहिं सबबि अवाम परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त लॉकडाउन जे करे संदन कारोबार ठप थी वियो आहे। हुननि चयो त लॉकडाउन खां पोइ हू पंहिंजे खीसनि मां मुलाज़िमनि खे पघारूं ॾेई रहिया आहिनि। संदन चवणो त ऑर्डर न मिलण सबबि हू पुठिते पइजी विया आहिनि, जॾहिं त घरनि जो ख़र्चु हलाइण, दुकाननि जी मसवाड़ तोड़े बिजली, गैस, राशन जा बिल अदा करण में ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। ट्रांसपोर्ट भी खोल दी गई है, शॉपिंग मॉल भी खोल दिए गए हैं और क्या कहते हैं हमारे सारे बाजार खोल दिए गए हैं एसओपीस के साथ। तो हमारा भी कारोबार एसओपीस के साथ खोला जाए। हमारे साथ हजारों लोग हैं, आधी समझे कार बिजनेस इंडस्ट्री जो है वो कराची की जो है वो इस काम से जो है ना मुंसलिक है। इस वक्त इसका अंदाज़ा कोई नहीं लगा पा रहा कि इसमें कितने लोग मुतासिर हुए हैं। हमारी इंडस्ट्री एक ऐसी इंडस्ट्री है कि जिससे बेतहाशा लोग मुंसलिक हैं। एसओपी जे तहत असांखे रोज़गार कर ॾिनो वञे, छो जो हालांकि सभु हिते इलाइक़े में जेको बि आहे कमु हले थो पियो। असांजो ई कमु शादी हालनि जो बंदि लॻो पियो आहे। असांखे हुकूमत खां इहो गुज़ारिश आहे, असां 50 खां 60 माण्हू जेको हिते हिनमहिल बेरोज़गार लॻा पिया आहियूं, हिननि वटि रहिया पिया आहियूं। हिननि खे शाबस आहे जो असांखे पघार वग़ैरह ॾियनि था। असांखे हिननि जे हाल जी ख़बर आहे, पर असां चऊं था असांखे एसओपी जे तहत रोज़गार ॾिनो कयो वञे, जेको बेरोज़गारी खां बचायो वञे। कि हम लोग बेरोजगार हो गए, हम तो मेहनत करके खाने वाले हैं, मांगने वाले नहीं हैं। हम मेहनत करके खाना चाहते हैं, तो ये हमारा जो काम बंद हुआ है इसकी वजह से हमें बहुत परेशानी का सामना हो रहा है। पूरी सेफ्टी का ख्याल रखेंगे, पूरी सेफ्टी के साथ काम करेंगे। तो हुकूमत से यही अपील है कि हमारी बात पे गौर किया जाए और हम भी पूरे हुकूमत का साथ देंगे, पूरी सेफ्टी के साथ काम करेंगे। एहतिजाज कंदड़ वफ़ाक़ तोड़े सिंध सरकार खां घुर कई त खेनि ॿिनि शोबनि वांगुरु कारोबार खोलण जी इजाज़त ॾिनी वञे त जीअं हू बुख ऐं बदहाली खां बची सघनि। कैमरामैन अहसन मीरजत सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध टीवी न्यूज़, मलीर।